तोखे तकलीफ़ कहिड़ी आई आहे? तकलीफ़ त मुझे महबूब मुस्तफ़ा दे निहार मुझा मदीने जा साईं जॾहिं बैतुल हराम यानी काबतुल्लाह जे सहन में नमाज पढ़ंदा हुया त मक्के जा काफ़र संदन जा दुश्मन उठन जूं ओझरियूं खणी मुझे मुस्तफ़ा जे मथां छिलाए वींदा हुया। ओ मस्जिद में न वञण वारा जवाब दे, तोखे कंहिं रोकियो आहे मस्जिद में वञण खां? हुजूर जे सहाबा दे निहार उन्हनि जे ज़िंदगीअ दे निहार। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ याद रखी छॾ, अल्लाह जे क़ुरान करीम सां प्यार कर, अल्लाह जे नमाज सां प्यार कर, मदीने वारे मीर सां प्यार कर, इंशाअल्लाह ताला तुझी ज़िंदगी आसान थी वेंदी। मोटी अचां न दुनिया जो ज़िक्र पे कयुम, जे दुनिया जे लाइ तो सोचो आहे त दुनिया जी कामयाबी मुझी कामयाबी आ। दुनिया का कुरान रोक्यो ना है, दुनिया का मुस्तफ़ा रोक्यो ना है, दुनिया का इस्लाम रोक्यो ना है, दुनिया का शरीयत रोक्यो ना है। दुनिया कमायो बेशक कमायो, सादन लफ्जन में जुमलो बुध दुनिया कमायो जरूर, छो त इंसान दुनिया का सवा हली को न सघंदो, इंसान दौलत का सवा हली को न सघंदो। जिया पानी बेड़ीअ खां सवा हली कान सघंदी आ, ये इंसान भी दुनिया दौलत खां सवा हली कोन सघंदो। पाणीअ जे हलण जे लाइ बेड़ीअ जे हलण जे लाइ पाणीअ जो हुजण ज़रूरी आ। इंसान जे दुनिया में ज़िंदगी गुज़ारण जे लाइ दौलत जो हुजण ज़रूरी आ। पर गौर कर मुंहिंजा दोस्त, जंहिं पाणीअ खां सवा बेड़ी हली नथी सघे, अगर उन बेड़ीअ में सोराख़ थी वञे, उहो पानी बेड़ीअ में अंदर वञे, जवाब दे बेड़ी बुॾी वेंदी या बची वेंदी? बुॾी वेंदी। सोची पो जवाब ॾियो, केर बि चरियो कोन्हे। इहा बेड़ी बुॾंदी या बचंदी? पाणीअ खां सवा हली नथी सघे। पर जेकॾहिं उन बेड़ीअ में किथों बि सोराख़ थियो ऐं पाणी उन में अंदर वियो हलियो त दरिया समुंड जे लहरुनि खां बची न सघंदी, उहा बेड़ी बुॾी वेंदी। जेसि ताईं सोराख़ न थींदुसि तेसि ताईं सलामतीअ सां हूंदी, जॾहिं सोराख़ थी वियुसि त बर्बाद थी वेंदी। ओ मुंहिंजा दोस्त, पाणीअ जे मथां बेड़ी हलंदी आहे, सलामतीअ सां हलंदी आहे। दुनिया इंसान जो भी इहो मिसाल आ। जैसे दुनिया अखिन जे आॾो हूंदी तूं सलामतीअ में हूंदे, जैसी दुनिया तुझे हथन में हूंदी तूं सलामतीअ सां हूंदे, दुनिया के कमाइण लाइ हथ पेर हलाईंदे तूं सलामतीअ सां हूंदे। पर याद रखी छॾिजां, जॾहिं इन ई दुनिया जी मुहबत तुंहिंजे दिल में अंदर वेंदी, पोइ ईअं तबाह थींदे जीअं बेड़ी दरिया में तबाह थी वेंदी आहे। दुनिया कमा, दुनिया कमाए, मुर्स माण्हू थी कमाए, अल्लाह तोखे बरकत ॾींदो, लेकिन इन दुनिया के दिल में जगह न ॾिजां। हाणे चओ त फ़कीर सजण साईं जा चरिया ग़ुलाम इहो बि ॿुधा त कीअं ख़बर पवे, कीअं ख़बर पवे त मुंहिंजे दिल में दुनिया जी मुहबत घर करे वई आहे। जी मुंहिंजा अदा, जी मुंहिंजा अदा, जेकॾहिं अल्लाह जे राह में कंहिं मिसकीन खे ॾियण जी महल अचे ऐं दिल चवई त पैसा थोड़ा थई, मिसकीन खे ॾींदे त तुंहिंजो गुज़र कीअं थींदो, पक सम्झजां त दिल में घर करे वई आहे। जेकॾहिं कंहिं ग़रीब जी मिल्कियत ॾिसी दिल में ख़्याल अचे त या कीअं फबाए वठां, पक सम्झजां त दौलत दिल में घर करे वई आहे। कंहिं ॾुखायल खे ॾिसी करे ऐं दिल इजाज़त न ॾियई त हिन जी मदद कयां, पक सम्झजां त दिल दौलत दिल में घर करे वई आहे। छो त जेकॾहिं तुंहिंजे दिल में खुदा जो खौफ, रसूलुल्लाह जो प्यार हूंदो त दिल मां आवाज़ ईंदो, 5 रुपया ॾियण तुंहिंजो कम आहे, तोखे 5 जे एवज़ 50 करे ॾियण मुंहिंजे सुहिणे करीम रब जो कम आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं मुंहिंजा दोस्त, जॾहिं न तुंहिंजे अंदर मां ग़रीबन जो एहसास ख़त्म थी वञे, मिसकीनन जो एहसास ख़त्म थी वञे, यतीमन जो एहसास ख़त्म थी वञे, उन ॾींहुं पक सम्झजां त तुंहिंजे अंदर में दौलत घर करे वई आहे। ऐं जॾहिं न दिल में दौलत घर कंदी आहे त क़ुरान ॿुध, फी क़ुलूबिहिम मरदुन फज़ादहुमुल्लाहु मरदा
फलहुम अज़ाबुल अलीमुम बिमा कानू यकज़िबून। सुभान अल्लाह। जदे इन अंदर में जदे तुझे दिल में इन दौलत जे मोहब्बत वारो मर्ज लगी वींदो, रब जो कुरान थो चवे। जरा गहराई सां ॾिस न, जेकॾहिं तो न हिकिड़ो दफ़ो कंहिं मिसकीन जा 5 रुपया खाधा त ॿियो दफ़ो 10 रुपया शौक़ सां वञी खाईंदे। जॾहिं न 10 रुपया खाधई त 100 रुपया खाइण में तोखे देरि कोन लॻंदी। अखिड़ी फेर आहे न, ई जेके वॾा वॾा माण्हू आहिनि, वॾा वॾनि बंगुलनि वारा, वॾनि वॾनि गाॾियुनि वारा, अड़खुट दौलत वारा, कॾहिं सचाईअ सां ॾिस त यतीमनि जी ज़कात इहे खाईंदा आहिनि या ग़रीब खाईंदा आहिनि? जवाब कोन था कुझु, छो नथा कुझु? अमीर खाईंदा सभई न आहिनि, अञा की आहिनि का जग में।